अॼु पाकिस्तान समेत सॼी दुनिया में औरतुनि जो आलमी ॾियारो मल्हायो पियो वञे। हिन ॾींहं जो बुनियादी मक़सदु न रुॻो औरतुनि खे उन्हनि जी बुनियादी हक़नि जे बारे में ॼाण ॾियणु आहे, पर उन्हनि जी माशरती अहमियत खे बि उजागर करणु आहे। औरतुनि जो आलमी ॾियारो हर साल 8 मार्च ते मल्हायो वेंदो आहे। हीउ ॾींहुं औरतुनि जे हक़नि खे उजागर करण लाइ मख़सूस थियल आहे। केतिरनि ई मुल्कनि में औरतुनि जे आलमी ॾींहं ते मोकल ऐं वरी केतिरनि ई मुल्कनि में उनखे एतिजाज जे ॾींहं तौरु मल्हायो वञे थो। कुझु मुल्कनि में उन ॾींहं ते जश्न कयो वेंदो आहे। पाकिस्तान में सन 2018 खां औरत मार्च जी शुरूआत कई वई ऐं हिन साल उन सिलसिले जो 3 मार्च थी रहियो आहे। औरत मार्च जो मक़सदु पाकिस्तान में औरतुनि खे माशरे में उन्हनि जा हक़ ॾियारण लाइ आवाज़ उथारणु आहे। औरतुनि जो आलमी ॾियारो 1909 ईस्वी खां मल्हायो पियो वञे, पर उहो आलमी ॾियारो 8 मार्च ते मल्हाइण जो फ़ैसिलो सन 1913 ईस्वी में कयो वियो। सन 1908 ईस्वी में न्यूयॉर्क में कपिड़ो ठाहींदड़ हिकु फैक्ट्री में लाॻीतो 10 कलाक कमु करण वारे औरतुनि पंहिंजे कमकार वारे वक़्त में घटिताई ऐं मुआवज़े में वाधारे लाइ आवाज़ उथारियो त उन्हनि ते पुलिस न रुॻो लठियूं वसायूं, पर वसाइणो तशदुद पिणु कयो। उन्हनि औरतुनि खे घोड़नि सां ॿधी रस्तनि ते घेरियो वियो, पर औरतुनि हौसलो न हारियो ऐं जबरी पोरे ख़िलाफ़ पंहिंजी जिदोजहद जारी रखी। सन 1909 ईस्वी में सोशलिस्ट पार्टी ऑफ अमेरिका औरतुनि जो ॾियारो मल्हाइण जी रिथ मंज़ूर कई ऐं पहिरियों भेरो उन ई साल 28 फरवरी ते सॼी अमेरिका में इहो ॾियारो मल्हायो वियो ऐं उन खां पोइ सन 1913 ईस्वी ताईं हर साल फरवरी जे आख़िरी आचर ते औरतुनि जो ॾियारो मल्हायो वेंदो रहियो। सन 1910 ईस्वी में कोपेनहेगन में नौकरी कंदड़ औरतुनि जी ॿी आलमी कॉन्फ्रेंस थी, जंहिंमें जर्मनी जे सोशल डेमोक्रेटिक पार्टी जे क्लारा ज़ेंगटन हर साल दुनिया में औरतुनि जो ॾियारो मल्हाइण जी तजवीज़ ॾिनी, जंहिंखे कॉन्फ्रेंस में शरीक 17 मुल्कनि जे नुमाइंदनि गॾियल तौर ते मंज़ूर कयो। सन 1911 ईस्वी में 19 मार्च ते पहिरियों भेरो औरतुनि जो आलमी ॾियारो मल्हायो वियो ऐं ऑस्ट्रेलिया, डेनमार्क, जर्मनी ऐं स्विट्ज़रलैंड में 10 लख खां वधीक औरतुनि ऐं मर्दनि उन मौक़े ते कमु, वोट, तरबियत ऐं सरकारी उहिदनि ते औरतुनि खे मुक़ररु करण जे हक़ ऐं उन्हनि ख़िलाफ़ फ़र्क़ खे ख़तमु करण लाइ निकिरंदड़ जुलूसनि में शिरकत कई। फरवरी सन 1913 ईस्वी में पहिरियों भेरो रूस में औरतुनि जो आलमी ॾियारो मल्हायो वियो ऐं उन ई साल उन ॾींहं लाइ 8 मार्च जी तारीख़ मख़सूस कई वई ऐं तॾहिं खां सॼी दुनिया में 8 मार्च ते औरतुनि जो आलमी ॾियारो मल्हायो वञे थो। हिन ॾींहुं मल्हाइण जो मक़सदु मुख़्तलिफ़ सेमिनार, तक़रीबूं, कोठाई ऐं रैलियूं कढी औरतुनि जी समाजी, सियासी ऐं इक़्तिसादी जिदोजहद खे भेटा पेश करण बि आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk